दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ज़िले दादू में अमन कायम कराइण ते पुलिस खे भरपूर मञता ॾींदे शहरनि तरफ़ां एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी खे ख़राज तहसीन पेश। दादू अंजुमन ताजरान तरफ़ां एसएसपी दादू ऐं पुलिस टीम खे ॾोहारनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन अलमीज़ान जी कामयाबी ते पुरजोश ऐं शानदार आजियाणो ॾिनो वियो। उन मौके ते एसएसपी दादू सां गॾु डीएसपी सिटी सुल्तान अहमद चांडियो, सीआई इंचार्ज इंस्पेक्टर बेनज़ीर जमाली, एसएचओ बी सेक्शन मज़हर अली नाइज, एसएचओ फुलजी स्टेशन सावण कलहोड़ो इंचार्ज डीआईबी अब्दुल सत्तार मीरानी, पीआरओ अब्दुल रज़ाक कमरानी, मददगार 15 इंचार्ज शाहिद अली पंवर, ट्रैफिक सार्जन सईद पंवर ऐं ॿिया पुलिस ऑफिसर ऐं अहलकार मौजूद हुआ। एसएसपी दादू ऐं पुलिस टीम जो मुख्य कारोबारी मर्कज़ स्टेशन रोड पहुचण ते वॾे अंग में नंढनि वॾनि दुकानदारनि, रेढ़ी लॻाईंदड़, पुरियतनि मज़दूरनि ऐं ॿियनि आम शहरियुनि पारां पुरजोश ऐं तारीख़ी इस्तक़बाल कयो वियो। अवाम पारां एसएसपी दादू ज़िंदाबाद ऐं सिंध पुलिस ज़िंदाबाद जे नारनि जी गूंज में एसएसपी अमीर सऊद मक्सी ऐं टीम ते गुलनि जी वर्खा कई वई। खेनि सवे गुलनि जा हार पाराया विया। अजरक टोपियूं ऐं लुंगियूं तोहफ़े तौरु पेश कयूं वयूं। अंजुमन ताजरान तरफ़ां दादू पुलिस जे बहादुर कमांडर एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी खे अमन कायम कराइण ते संदन ख़िदमतुनि एवज़ रिवायती पग बधाए मान बख़्शियो वियो। कारोबारी मर्कज़ स्टेशन रोड खां शुरू थींदड़ आजियाणे वारो काफ़िलो शहर जे ॿियनि बाज़ारुनि न्यू चौक, सिनेमा चौक, मोबाइल मार्केट, रेशम गली, शाही बाज़ार, सराफा बाज़ार ऐं बबर बाज़ार मां थींदो चांदनी चौक ते ख़त्म थियो। उन दौरान हर बाज़ार में दुकानदारनि शहरियुनि तरफ़ां विख विख ते एसएसपी दादू ऐं टीम ते गुलनि जी वर्खा कई वई ऐं पुलिस जी कारकर्दगी खे साराहींदे नारा लगाया विया। सराफा बाज़ार जे दुकानदारनि तरफ़ां एसएसपी दादू जे आजियाणे में केक कटण जी ख़ासि तक़रीब बि मुनक़िद कई वई। मिठे केक सां एसएसपी दादू समेत पुलिस टीम ऐं ॿियनि शिरकत कंदड़नि जा वात मीठा कराया विया। उन मौके ते मीडिया जे नुमाइंदनि जो बि वॾो अंग मौजूद हो। शहरियुनि दुकानदारनि ऐं ताजरनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त एसएसपी दादू जी क़ियादत में दादू पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन अलमीज़ान क़ाबिले तारीफ़ क़दम आहे। एसएसपी दादू जी क़ियादत में पुलिस जे ॾींहं राति जी महिनत सबबि ज़िले दादू में अमन कायम थियो आहे, जंहिं ते अॼु एसएसपी दादू ऐं संदन टीम जी ख़िदमतुनि खे साराहियो पियो वञे। हुननि वधीक चयो त कानून जी बालादस्ती लाइ दादू जा शहरी पुलिस सां शान बशान बीठल रहंदा। जॾहिं त शानदार हौसला अफ़ज़ाई ते एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी तरफ़ां अंजुमन ताजरान दर्जी इतिहाद, मोबाइल मार्केट यूनियन ऐं ॿियनि दुकानदारनि ऐं शहरियुनि जो दिल जी गहराइनि सां शुक्रिया अदा कयो वियो। एसपी दादू चौक ते अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ असांजी पहिरीं तरजीह आहे। ॾोहनि ख़िलाफ़ दादू पुलिस जी ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस जो जारी मिशन अलमीज़ान ऑपरेशन जारी रहंदो ऐं दादू जे अमन ते को बि समझोतो न कयो वेंदो।